बाबा असांजे माल जा मालिक त तव्हां ई आहियो न। बाबा असां हिक ॿिए जा मालिक आहियूं न, तॾहिं त असांजो ही कारोबार हले पियो। माल आयो आहे? हाँ माल आयो आहे। घणो खपई? 500 जो। हेठ कर कैमरा, हेठ कर। केरु आहे तूं? मां साफ़ आहियां, साफ़ ई आवाज़ हेठ करे ॻाल्हाए। अगर तोखे करें ये धमकाइनि ऐं का मौत जी धमकी ॾियनि, ॾुॾजाए न। भले हक़ सत लाइ पंहिंजी सिर हले वञे, कदम पोइते न आहे करणो। ही कहिड़ी शराफ़त आहे? ऐं हा ॿी ॻाल्हि इहा, अॼु पेर मुंहिंजो हिन टेबल ते आयो आहे, सुभाणे ईअं न थिए ही मुंहिंजो पेर तव्हांजी नीड़ी ते अचे। अरे सुभाणे खां पोइ जॾहिं तोखे न मिलियो न ऐं तो वटि पैसो न हूंदो न, तूं एतिरो मजबूर थींदे पंहिंजे घर जा थां खपाईंदे। पोता दरिया खान एतिरी ॻाल्हि जे करे परेशान पिया हो। हे काथो आतो तो? मां हाणे हलाए थो, पर यादि रखजांइ, सोची सम्झी कंहिंजे मथां इल्ज़ाम हणंदो कर। ईअं न थिए जो मां तोखे गिरफ़्तार करे तो गींदो थाणे ते वठी वञा। मां सच लाइ पंहिंजो सिर बि कुर्बान करे छॾियोसि। हाँ बाबा, तव्हांजो माना इहो ई ख़्याल आहे? लॻे थो त इहो छोरो बि जल्दी मथे वञण जो तकड़ अथसि। और हेॾे तोखे ॻाल्हि सम्झ में न आई? तोखे पहिरां मां रोकियो हुयो न त 2 ॾींहंनि जे अंदरि इहे अॾा पंहिंजा बंदि कर, पर तो न सम्झो ऐं अञा वरी मुंहिंजे भाउ खे धमकाई थो त तूं हुनखे जीअर न छॾींदे। तो हथ कढ मां हलां थो जेके मां ते केस आहिनि न खूननि जा, हली कर ॾिसां थो। बस तूं पंहिंजी असर दिलि जी पूरी कई न। हाणे इन छोरे जो झोल तमामु करणो आहे। अदा मूंखे कसम आहे तुंहिंजी हिन क़बर जी मिटी जो त जेसि ताईं मां तुंहिंजे कातिलनि खे हिन क़ब्रिस्तान जे हवाले न कंदुसि, तेसि ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा, मिठा। वाकई तूं सही चवंदो आहीं। खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा।